एड़ा अंधा थी विया इश्क में जो कंद कोट कश्मीर जे कच्चे में पहुंची विया इश्क में। पोइ वरी धाड़ेलनि जो फोनी पियो अचनि 20 लख ॾियो त छोरो छॾायो। बाबा औरत सां ॻाल्हायो ई न मोबाइल ते, गैर मोहरम औरत सां न ॻाल्हायो। हाँ औरत कुरान भी आहिस्ते पढ़े ॿियो न ॿुधे। अल्लाह ताला हुनजे मना कई आहे। अल्लाह जे रसूल करीम सां हे कलाकनि जा कलाक छोरियुनि सां फोन ते ॻाल्हाए थो। याद रखो ये नुक़सान इन करे थिया जो पंहिंजी न्याणियुनि खे वक़्त ते शादी नथा करायूं। जेकॾहिं न्याणियुनि खे तव्हां वक़्त ते शादी करायो, अल्लाह जो कसम ॾुख सां थो चवां, असां हेॾे टंडो अलायार जे पासे वियासीं, जोगी साहब मूंसां गॾु हो। असां मौलवियुनि जा नंबर अलाए किथां माइन हथ कया, असां ॾे मैसेज आया साईं हबीबुल्ला शाह साईं सुबतुल्ला जोगी जे हक़ वारा मौलवी हो त असां न्याणियुनि जे बारे में ॻाल्हायो, न त क़यामत ॾींहुं असांजा हथ हूंदा त मौलवियुनि जो गिरेबान हूंदो। 40 साल थी विया आहिनि असांखे अबू अम्मा शादी नथा कराइनि। ये टंडो अलायार जे इलाइक़े जो वाक़ियो थो ॿुधायां। पुट के शादी कराइनि था, बाक़ी न्याणियुनि खे शादी नथा कराइनि। पंहिंजो मट सानी ॿिए खे नथा। असांजूं न्याणियूं मदीने वारे साईं जी न्याणीअ खां मथे न आहिनि। अल्लाह जे रसूल करीम फरमाया फातिमा अच मां तुंहिंजो निकाह पढ़ाया। तनूर ते वेठी आ, थाल में अटो पियो आ, मानी थी पचाए, नबी से बोरची खाने में उथारनि था। न फातिमा अटो पियो हुजे थाल में, मां मोहम्मद जे कने न्याणीअ खे 2 मिंट उथारण में देरि कंदुमि त मुंहिंजी उम्मत साल लॻाए छॾींदी। अल्लाहु अकबर। बीबी फातिमा पूरी मानी भी न पचाई बोरची खाने में, अटो थाल में पियो आ, नबी से निकाह कराए छॾियो। दुआ कयो त सभिनी जी न्याणियुनि खे अल्लाह ताला सोना रिश्ता नसीब कराए।